औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 27 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे। पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ गनीमत जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ गनीमत जो मादो आहे गैन नून मीम। अल मग़नम जी माना गनीमत आहे ऐं उन जो जमो मग़ानिम आहे। लफ़्ज़ अल गनम जी माना आहे बकरियूं या किथां बकरियुनि जो हथ अचणु। पोइ ही लफ़्ज़ हर उन शइ जे लाइ चयो वियो जेका दुश्मन या गैर दुश्मन खां मिले। लफ़्ज़ गनीमत क़ुरान पाक जे 6 सूरतुनि ऐं 9 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे बकरियुनि लाइ सूरत नंबर 20 मरियम आयत नंबर 18। मूसा वरंदी ॾिनी त हीअ मुंहिंजी लठ आहे, उन ते टेक ॾींदो आहियां ऐं उन सां पंहिंजे बकरियुनि गनमी लाइ पन बि छाणींदो आहियां ऐं उन में मूं लाइ ॿिया बि केतिरा ई कम याने फ़ाइदा आहिनि। यहूदियुनि ते बकरियुनि जी चर्बी हराम कईसूं। सूरत नंबर 6 अनआम आयत नंबर 146। जिन यहूदियत इख्तियार कई उन्हनि ते असां सभु नहनि वारा जानवर हराम कया हुआ ऐं गौनि ऐं बकरियुनि वल गनम जी चर्बी बि मथनि हराम कई सवाइ ॿिन्ही जे पुठियुनि या आंडनि ते लॻल हुजे या हॾनि सां चुंबड़ियल हुजे। उहा सज़ा खेन संदन सरकशीअ जे करे ॾिनी हुईसूं ऐं बेशक असीं ज़रूरु सचा आहियूं। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो बकरियुनि जो फ़ैसिलो करणु। सूरत नंबर 21 अंबिया आयत नंबर 78। ऐं दाऊद ऐं सुलेमान खे बि नवाज़ियो हो। ए पैगंबर यादि कर जॾहिं उहे ॿई हिकु पोख जे केस में फ़ैसिलो करे रहिया हुआ जंहिंमें राति जे वक़्त में कंहिं क़ौम जूं बकरियूं गनम भेल करे वयूं हुयूं ऐं असां उन्हनि जे फ़ैसिले करण वक़्तु शाहिद हुआसीं। ए मुस्लमानो, गनीमत जे माल जा 5 हिसा कयो। सूरत नंबर 8 अनफाल आयत नंबर 41। ऐं ए मुस्लमानो, तव्हांखे मालूम हुजे त जेको बि गनीमत गनिमतुम जो माल अव्हां जे हथ अचे उन्हीअ जो 5 हिसो बेशक अलाह ऐं अलाह जे रसूल ऐं उन जे अज़ीज़नि ऐं यतीमनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि लाइ आहे। जेकॾहिं तव्हां अलाह ते ईमान आंदो आहे ऐं जेका पंहिंजे बानी यानी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंगे बदर में नाज़िल कई, जेको फ़ैसिले जो ॾींहुं हो जंहिं ॾींहुं ॿई लश्कर हिक ॿिए जे मुंहुं मुक़ाबिल थिया ऐं अलाह त हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। ऐं मुस्लमानो, गनीमत जो माल अव्हां लाइ हिलाल ऐं पाक आहे। सूरत नंबर 8 अनफाल आयत नंबर 69। पोइ गनीमत गनिमतुम जे हिलाल ऐं पाक माल मां तव्हांखे जेको हथ लॻो आहे उहो खाओ ऐं अलाह खां डिॼो। बेशक अलाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम कंदड़ आहे। सुलह हुदैबिया जे वक़्तु मुस्लमाननि खे मिलंदड़ गनीमत जी पैगंबर ख़ुशख़बरी ॾे। सूरत नंबर 48 फ़तह आयत नंबर 19। ऐं खेनि तमामु घणी गनीमत मग़ानिम जे माल हथ अचण जी ख़ुशख़बरी ॾिनाई ऐं अलाह त हमेशा ज़बरदस्त ग़ालिब दाना आहे। ए मुस्लमानो, ख़ैबर वेंदव त फ़तह बि थींदो
ऐं गनीमत बि मिलंदो। सूरत नंबर 48 फ़तह आयत नंबर 15। ए पैगंबर, जॾहिं तव्हां ख़ैबर जो माले गनीमत मग़ानिम हथ करण लाइ वेंदव त पोइ ते रहियल मुनाफ़िक़ चवंदा त असांखे बि इजाज़त ॾियो त असां बि अव्हां सां हलूं। हू घुरनि था त अलाह जे हुकुम कयल ॻाल्हि खे बदिले छॾीनि। ए नबी, खैन चओ त तव्हां असां सां कंहिं तरह बि न हलंदव ऐं अलाह असांखे उन बाबति अॻ में ई आगाह करे चुको आहे। हे नबी, पोइ ज़रूरु चवंदा त न, बल्कि तव्हां मुस्लमान असां सां हसद करियो था। दर हक़ीक़त उहे माण्हू दीन ऐं जहाद खे घटि ई सम्झनि था। सूरत नंबर 48 फ़तह आयत नंबर 20। ए ईमान वारो, अलाह तव्हां सां घणियुनि गनीमतुनि मग़ानिम जो वाइदो थो करे, जंहिंखे तव्हां हासिल कंदव। पोइ ही ख़ैबर जी फ़तह त जल्द ई अव्हां खे ॾेई छॾियाई ऐं किन माण्हुनि जा हथ रोके छॾियाई, हिन लाइ त जीअं ईमान वारनि लाइ हिकु निशानी बणिजी वञे ऐं अलाह अव्हां खे सिधे रस्ते ते हलाए। सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 94। हे ईमान वारो, जॾहिं तव्हां अलाह जे राह में जहाद लाइ निकिरो त तहक़ीक़ खां कमु वठो ऐं जेको शख़्स तव्हांखे सलाम करे उन्हीअ खे ईअं न चओ त तूं मोमिन न आहीं। ऐं जेकॾहिं तव्हां दुनिया जो साज़ व सामान तबतग़ून चाहियो था त अलाह वटि तमामु घणो गनीमत मग़ानिम जो माल आहे। हिन खां अॻु अव्हीं बि अहिड़ा ई हुआ, पोइ अलाह अव्हां ते अहसान कयो, तंहिं करे पूरी जाच कंदा करियो ऐं अव्हीं जेकी बि करियो था, बेशक अलाह उन खां चङी तरह बाख़बर आहे। जज़ाकल्लाह।